कि तोखे वञा जवानी वारो जोश लॻो पियो आहे। हाणे कावड़ खे छॾ, थधे नमूने सां अब्दुल्ला खे सम्झाए घर वठी अच बाबा। भाऊ पहिरें कोन पियो आयसि, बाक़ी ॿियो घणो कयो अथमि। भाऊ अब्दुल्ला मुंहिंजे सम्झाइण खां ज़ोर आहे। भला पोइ ईअं था करियूं, भई गॾिजी था हलूं, हली था सम्झायूंसि, मन पोइ हया पवेसि। भाऊ तूं हिन ॻाल्हि खे छॾे ॾे, अब्दुल्ला वॾो बेहया माण्हू आहे। भाऊ भई चल, ऐं तो साईं अदीअ सां ॻाल्हाइण आयो हुअसि। जी अदा। इहो पाण में झेड़ा झटा हुआ, ठहियासीं कोन थिए, पर चवंदा आहिनि त पाणीअ में लठण बि त पाणी छिजी ॿ कोन थींदो। बराबरि अदा, बराबरि। ख़ुदा जो शुक्र आहे, वरी बि पाण में खीर खंड थी वियासीं। अदा हयातीअ ते को भरोसो कोन्हे, उर्स अञा नंढो आहे, मूं तां हाणे न्याणीअ जो ॿार लाहियो। बाबू जलाऊं तो सां पियो ॻाल्हायां, भित सां कोन पियो ॻाल्हायां। तुंहिंजी न्याणी असांजी न्याणी आहे, अलाह कंदो ख़ैर सां रहिजी। भाऊ तूं को फिक्र न कर। बस अलाह करे त रहिजी अचे। अरे अबा अब्दुल्ला, तूं त असां खां बि अॻिते वधी वियो आहीं। अरे बाबा एॾी चुकी चाहण खां पोइ अञा बि पियो घुरी। जीअण करण जेॾियूं वॾा वस कया। हा बेली, तूं आहीं बराबरि सूरनि जो सतायल। हा ख़लीफ़ा, हा हाणे तूं ॾिस, माउ जीअरी, पीउ जीअरो, पोइ बि केरु पुछे कोन थो। सभिनी थिकारे छॾियो, जंहिंजे लाइ सूर सटम उन बि विसारे छॾियो। बस अब्दुल्ला, लॻीअ खे लानत आहे। भला ॿुध, तुंहिंजी अञा बि नूरा सां एॾी दिलि आहे। ख़लीफ़ा, हा कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछी? हिकिड़े पासे आहे नीअ जो नातो, ॿिए पासे आहे ग़ैरत। आउं त मच्छी वांगुरु पियो। संभाल संभाल संभाल, होशियारी होशियारी। न इहो चंड मास्तर विच में पए हा, न हेॾो हाञो थिए हा। मास्तर, आउं मास्तर जो खून कंदुसि। छॾ मूंखे, अॼु छॾीसि, मास्तर खे सुभाणे ॾिसंदासीं। हा न, मूंखे जोश चढ़ी वियो। मास्तर खे कोन छॾींदुसि। अरे अब्बा, हींअर थोरो चुको चाढ़। अरे हिन मास्तर खे पोइ बि ॾिसी वठंदासीं। इहो मवाली तुंहिंजे लाइ हेॾी महिनत पियो करे, इनखे त ख़राब न कर। जेसि ताईं मास्तर खे पूरो न कंदुसि, चुकी खे हथ न लाहींदुसि। चङो चङो चङो। बाबल, चयो आखियो माफ़ कजो। वञा थो मामा जे ॻोठ। छो? मास्तर खे पूरो करे वेंदुसि थाणे ते। बिल मुड़ी वञ अब्दुल्ला, मुड़ी वञ। हीअ ॾिस मुड़ी वञ। न, अस्सलाम वालेकुम अब्बा। वालेकुम अस्सलाम। यार मवारे तूं किथे हुए? अब्बा हिते हुयासीं जो किथे यार, आउं तोखे त ॻोल्हियां पियो। अब्बा मुर्शिद सचो ऐं ख़लीफ़ो विया आहिनि रहिस वटि। बाक़ी आउं कंहिंजे लाइ वियां? आउं छो वेठो आहियां? बाबा हुकुम कर न अब्बा।
यार मवाली चुकी जो पिलो कर किथां करियां बा सामान ई कोन्हे सामान कोन्हे हाय हाय अॼु जे मुर्शिद सचो ऐं ख़लीफ़ो न हुजनि हा त माल खुटे ई न हा यार पोइ त मरी वियासीं यार मवाली मुंहिंजे लाइ बिलो कर बाबा काॾों आणियां अथ ई पैसा त कढ त वठी अचां त पोइ बाक़ी यार उधार सुधार कर कंहिंजे नाले ते बाबा उधार वठां सच्चे मुर्शिद जे नाले ते ॿियो कंहिंजे नाले ते न बाबा सच्चे मुर्शिद जे नाले ते उधार रबा यार पोइ त मरी वियासीं यार मुंहिंजे लाइ कुझु कर तुंहिंजो बि त सॼो ॾींहुं मुफ़्त ते मारो आहे अपनी घोट त नशो थिए ई यार जेको आंदो हुयुमि सो त सभु ख़र्च थी वियो अञा छा करियां त हाणे सॼी उमिरि इन हिसाब ते मुर्शिद जे दर ते वेठो खाईंदे यार कावड़ न कर मुंहिंजे लाइ बिलो कर बाबा ॿुधायो मां न त यार मूं वटि कोन्हे तूं घबराए न ऐं सुभाणे सुबुह जो गाॾीअ जो बिलो करे तोखे शहर वठी हलंदुसि कहिड़ो फ़ाइदो शहर में वॾियूं इस्पतालूं आहिनि डॉक्टर आहिनि माण्हुनि जा ॾींहं खुटंदा त पोइ को हीलो वसीलो कोन हलंदो आहे तोखे ख़बर पइजी वई आहे छा त तुंहिंजा ॾींहं खुटी विया आहिनि आउं त राति ॾींहं रब खां इहा दुआ पई घुरां इहा कहिड़ी दुआ आहे का सुठी दुआ घुर मुंहिंजी का दुआ क़बूल कान पई पछाड़ीअ में रब पाक मन इहा दुआ ॿुधे छो अचे दिलि लाथी अथई मुंहिंजे हीअ में अब्दुल्ला जा हेॾा वॾा आहिनि मूंखे वधीक ॾियण न खपे वो बि तोसां बेवाजिबी कयो आहे मूंखे बख़्श कर तोखे सभु पश्क आहे मूं कॾहिं बि तुंहिंजी ॻाल्हि दिलि में कान ॻंढी आहे अब्दुल्ला जी ऐं तुंहिंजी ॻाल्हि मञा हा अहिड़ा ॾींहं कोन ॾिसो हा अब्दुल्ला खे कावड़ हुई त तोसां हुई मूं त अब्दुल्ला जो ॾोह कोन कयो मूंखे खट दाख़िल करे वियो मूं सभु ॻाल्हियूं छॾियूं पर हाणे अब्दुल्ला तुंहिंजे अंध जे घोड़े तां लहे हिकिड़ी ॻाल्हि चवां कावड़ में त कोन न न तूं चओ आउं मरी हुए में ॾिस हिन अखियुनि सां अब्दुल्ला खे ॾिसण नसीब थींदो अलाए न दिलि न लाइ आउं हिकु दफ़ो वरी अब्दुल्ला ॾे वेंदुसि तुंहिंजे चवण जे करे मन अलाह हाणे साञे ॾिस ऐं सुभाणे हुन ॾे वेंदुसि
मुर्शिद साईं, वडेरो मोहम्मद बच्चल आयो है। मुर्शिद, मूंखे तोसां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। हाँ, चओ। आउं अब्दुल्ला खे वठण आयो आहियां। बाबा, अब्दुल्ला तुंहिंजो पुटु आहे, भली वठी वञ। मुर्शिद, आउं अॻे बि आयुसि बाबा, पर मूंसां कोन हलियो। हाँ, छा कयां? अब्दुल्ला हले न हले, मर्ज़ी जो मुख्तियार आहे। मानस ॾाढी बीमार आहे। मुर्शिद, तूं सम्झाईंसि। बाबा, पीउ पुट पाण में ॼाणूं, असीं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में कोन पऊं। वडेरा मोहम्मद बच्चल, अब्दुल्ला ओतारे में पियो आहे, वञी ॾिसी सहा। अब्दुल्ला, तुंहिंजे चवण ते मुंहिंजी महक आहे वियो। तूं भाई तो मूंखे का ख़बर कान्हे। ख़ामोश, ॻाल्हाई छा पियो? तोखे ख़बर आहे तूं किथे वेठो आहीं? ख़बर आहे मूंखे। मुर्शिद ऐं तो गॾिजी माण्हुनि खे फड़ियो आहे, जंहिंजो कहिड़ो खज़ानो फुटिजी वियो आहे। अब्दुल्ला जो खानो ख़राब कंहिं कयो आहे? ॿुधाए मूंखे। ख़लीफ़ा, हिनखे चओ हितां हलियो वञे। न त चवनि छा कंदी? धिका ॾियारे कढंदी। असांजे जलाल जी तोखे ख़बर कान्हे का? अरे तुंहिंजो ख़ैरु कोन्हे असांखे जलाल अची वियो त। हाणे मूंखे भॼी आया घर फटी वियो। अञा वधीक छा कंदो तूं? बच्चन खां माता होती दरवेश जी आस्थान ते अजायो पतो न करो। दरवेश बादन को पुछड़ो आहे। जो असां कुझु करे वियो न खे राजेता वञा थो बाहि कढी वञा थो हाणे। अब्दुल्ला, ओ अब्दुल्ला, के मवाली आओ आया तुझो पीर बचल। संभाल संभाल पुत्र संभाल। बाबा, तू हिते? पुत्र, ही तू पंहिंजा कहिड़ा हाल कया आहिनि? चीण करण जेॾियूं वॾा वस कया। अब्दुल्ला, हरू भरू पंहिंजी हयाती ख़राब पियो करी पुत्र। कहिड़ो फ़ाइदो इन्हनि ॻाल्हियुनि मां? हाँ, कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो नुक़सान, पाण जी लेखा करियो ई कोन। अकुल कर पुत्र, अलाह तोखे साञा ॾे। बाबा, तोखे मुंहिंजो कहिड़ो लाचार? तूं पाण औलादी हुजी हा त तोखे क़दुरु थिए हा। बाबा, अम्मा त चाप आहे न? तूं भाई तो त माणे ख़ुशि हूंदी, तुझे करे वो खट दाख़िल आहे। अम्मा वेचारी, मां जो एॾो ख़्यालु अथई न त पुट घर हल। माणे सख़्त बीमार आहे, चए थी त पुट जो मुंहुं ॾिसां। अम्मा बीमार आहे त डॉक्टर खे ॾेखारियोसि। ऐं डॉक्टर त कोन आहियां। वॾो को बेहया भाई। अरे मां जो बि ख़्यालु कोन अथई।
बाबा अगर मैं अम्मा जी बीमारी जो बहानो करे तो घुरायो हो ना वो चवाई तो उस अशराफत सां घर हल ताऊं तोखे ज़रूरी तो वठी हलंदुसि हा बाबा मारे हली भली बाक़ी जीअरो कोन हलंदुसि पुट पटको लाए रखियो आहे पाण ॾाढी बीमार आहे मां चवां थो त मूंसां गॾिजी घर हल बाबा मूं चयो न आऊं घर कोन हलंदुसि मूंखे बख़्श कर ही पंहिंजो पटको खण शाबाश अथई पुट शाबाश अथई ॾाढो मान रखियो अथई पंहिंजे पीउ जे पटके जो शाबाश ये काफी ये आवाज बाबा तू चाहता है ना हाँ मां क्या कया पोइ ईअं छो वेठो आहे बाबा कोई कीअं विया बाबा तोखे ज़रूर का गणती आहे न न रब जो शुक्र आहे गलती वरी छाजी अम्मा न बाबा सच्ची ॿुधाए न का ॻाल्हि त ज़रूर आहे अम्मा जॾहिं औलाद जवान थींदो आहे न त माइट ते वॾो भार पइजी वेंदो आहे बाबा मुंहिंजे औरत जो एॾो भार आहे छा तोते सफ़ा गचरी आहीं ॻाल्हि सम्झी कान थी कोई सम्झाए न बाबा अम्मा मूंखे उर्स खां वधीक तुंहिंजी गणती आहे मुंहिंजी गणती छाजी बाबा पुट धीअर परायो धन हूंदियूं आहिनि धीअ जो ॿार जेतिरो जल्दी लहे ओतिरो सुठो हूंदो आहे बाबा आउं तोते ॿार आहियां अम्मा इहो दुनिया जो दस्तूर आहे जेसि ताईं धीअ छुए कुल्हे न चढ़े माइट जो सुख ऐं आराम फिटियो वञे पोइ मूंखे खूह में धिको ॾेई मारे छॾ पोइ त इहो भार लही पवंदो अम्मा ही छा पई चवी तूं अम्मा पोइ बाबा केॾा कंदे मूंखे हा हा अधीअ वारनि वटि आउं पाण हली वियसि पर अञा ताईं उतां का पहल ई कान आई आहे अब्दुल्ला असां सां हेॾो हानियो कयो हाणे कहिड़ो मोह खणी हिते ईंदो पर मामू वटि बि का वाहे कान्हे वरी बि पंहिंजाइप आहे अलाह असांजे ॾींदसि बाबा इन खां त चङो आहे मुंहिंजी नेरीअ त न हुदी मारे छॾ
मास्तर भाऊ मास्तर ॾिस त केरु आया आहे बाबा खुश आहिनि आप चओ भलो ख़ैर आहे हा बाबा तबियत ठीकु तव्हां ख़ुशि आहियो बाबा हा ख़ैर आहे सभु ख़ैर आहे तूं ख़ुशि आहीं न हा बाबा हला जे कीअं पुछाए हिते पहुता आहियूं वाट ते ही नौजवान मिलियो सवलो वठी हाणे हिते पहुचायो अथसि बाबा ही लौंग आहे इहे सम्झो त ही मुंहिंजो नंढो भाउ आहे अच्छा अच्छा साईं आऊं त मास्तर ॿधो बानो आहियां बाबा मास्तर त मुड़ुसि ढोल आहे ढोल चइबो त ॻोठ वारा तोसां घणो ठही विया आहिनि हा बाबा ॻोठ वारा मूंसां ॾाढो ठहियल आहिनि लौंग वाट ते ख़बर चारियूं ॿुधायूं आहिनि पुट साईं इहो त मास्तर जो जिगर आहे जेको हिते रहियो पियो आहे जेकॾहिं ॿियो को हुजे त घणा ॾींहं अॻु भॼी वञे ख़ैर बाबा तूं वेहो न बीठा छो आहियो हा तूं वॾी हिमत ॾेखारी आहे पुट मूंखे तो ते फ़खुर आहे भाउ मास्तर साईं आयो आहे मानी टिकी जो बिलो करियां हा भाउ जल्दी जल्दी शाबाश ही लौंग ॾाढो सुठो छोकिरो आहे हा बाबा बाबा भला अभी हिते ओचितो कीअं घर में सभु ख़ैर आहे न हा बाबा ॿियो त सभु ख़ैर आहे तुंहिंजे करे घर में थोरी परेशानी थी पई हुई हा मुंहिंजे करे बाबा अरे भाउ एतिरा ॾींहं थिया आहिनि तुंहिंजो को हाले वाली कोन आयो आहे बाबा मूं 2 ख़त त लिखिया आहिनि पर असांखे त हिकिड़ो ख़त बि कोन मिलियो आहे माणे जी त तोखे ख़बर आहे पुट हुनजी परेशानी ॾिसी मां पाण हलियो आयुसि बाबा हिते अव्हांखे अचण में ॾाढी तकलीफ़ थी हूंदी हिते त सवारी जो को इंतज़ाम कोन्हे अरे बा मूं सॼी जमार को शहर में नौकरी कोन कई आहे ॻोठनि जा इहे पंथ असांजा अॻु बि कयल आहिनि वरी बि बाबा हिन उमिरि में अव्हांखे आराम करण जी ज़रूरत आहे तोखे ख़ुशि ॾिसी पुट सभु थक लही आहिनि हा पुट यादि आयो हू तुंहिंजा सोशल वर्कर दोस्त बि आया हुआ हिन ॻोठ में अचण जो प्रोग्राम पे ठाहियो हा बाबा प्रोग्राम त हुननि जो घणो अॻु हुयो पर हालांकि छो देरि थी अथनि हा बाबा अहिड़नि प्रोग्रामनि ते अमल करण में कुझु वक़्तु त लॻंदो आहे न हा बाबा हिते बरसाति न पवण जे करे ॾुकार वारियूं हालतूं पैदा थी वियूं आहिनि इन सिलसिले में कमु करणु घुरिजे हा हा पुट बिल्कुलु बिल्कुलु आउं वापसि वेंदे ई तुंहिंजे दोस्तनि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि चओ इहा माठी भली आहे सॾु छो कई कमु आहे छा कमु त कायो कोन्हे को पर मां बि घुमण फिरण वारो माण्हू सॼो ॾींहुं घर में वेही वेही बेज़ार थी वियो आहियां पोइ आउं छा कयां खणी करे हिते वेही ॿ 3 ॻाल्हियूं करे अॻियां बि त माण्हू आहियां आउं न ॻाल्हाईंदसि त तूं खणंदे लठ त ॿेली मूंखे पंहिंजो मथो कोन फाड़णो आहे यार थोरी ठाहियो असीं थोरी थोरी ॻाल्हि ते नंढड़े ॿार वांगुरु बुख हटायूं वेठी आहे हाणे इहा थोरी ॻाल्हि आहे आउं त हाणे तोखे ॾिठे कोन थी वणां न या त बाबा जो दर्ज लियो वेठो हुए ॾिस ॾिस बाबे खे घटि वधि न ॻाल्हाए कोन थो चवां पर तोरे प्रेम खे धड़का न ॾिना पर इहो सच में सभु कुझु सोचे करे पोइ हाणे छा थियो आहे तोखे हा सच पुछी त मुंहिंजी अॼु जो तोसां ॾाढी ॾाढी लठ दुके खां सवाइ त तूं ॻाल्हाई कोन अञा नंढड़ो ॿार आहीं
दिल खे ग़लतियूं कराए वयूं न तव्हांजा मन जवान आहे वरी कहिड़ियूं ग़लतियूं हिकु दफ़े छाती त नज़र झकी थी वई आहे वरी चए ॾुकार पियो आहे गुज़रान सां अलाए कीअं थींदो हा हिन साल मींहं बि हेॾा मुंहुं कोन कयो आहे गांव पठो बि कोन्हे को सारा बाल जो भला कहिड़ो हाल थींदो बसि हाल आराम कंदो जे पेट ॾिनो आहे पालींदो बि उहो ई सां थींदो मास्टर वॾा तूं फिक्र ई न कर तुंहिंजो बचो असांजो बचो सम्झ त पंहिंजे घर में वेठो आहे हाँ बाबा हिते जेकॾहिं मूंखे चाचा पटेल जी मदद न हुजे हा त यकीन करियां हिते रही बि न सघां अदा पटेल तुंहिंजा लख थोरा हाणे आउं बेवनो थी सुभाणे तां रवानो थींदुसि मास्टर वॾा क़िस्मत सां असांजे ॻोठ में आयो आहीं मुंहिंजो ख़्यालु आहे त 2 टे ॾींहं रही पई आहियां अदा मूंखे ॿी का तकड़ कान्हे शहर में ॿार अकेला आहिनि ॿार सुञ में कोन वेठा आहिनि शहर में वरी कहिड़ो डपु अदा हाणे सुञ में एतिरो डपु कोन्हे जेतिरो शहरनि में आहे मार असां सम्झो त धाड़ेलनि जो हज़ार को ॻोठनि में लॻो पियो आहे पर शहरनि में मुसीबत लॻी पई आहे ॿियो अदा पटेल तव्हां बि हुन ॻोठ में धाड़ेल तंग कोन कंदो मास्टर वॾा असीं आहियूं मिसकिन माण्हू मथां वरी ॾुकार अची पियो आहे धाड़ेलनि खे असां मां छा मिलंदो राजा आहे जिथे किथे वेह ॻोठनि में माण्हुनि जो सुख फिटल आहे त आराम सां शहर जा माण्हू बि कोन वेठा बाबा अला असांजे ॾियनि चङो मास्टर वॾा हाणे राति घणी निकिरी वई आहे अवल ख़ैर सुबुह जो गॾायूं तोखे बि ज़ुकाम लॻो पियो आहे वञी तोखे काढ़ो मोकिलियां महिरबानी 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 चा पटेल बाबा जन सुबुह सवेरे वेंदा उठ वग़ैरह जो बंदोबस्तु आहे न जॻह बाबा तूं फिक्र ई न कर ऐं पाण सुबुह जो सवेरे अची मास्तर खे रवानो कंदुसि महिरबानी चाचा चङो अला कुझु लख महिरबानी वेठी आई न घर में आई अम्मा आई खुश था वेठी आई न हाँ मासी तू तो चाक आई न हाँ मरे दोनों थी कया वे आई अम्मा नूरा आई सारा के छा थी वियो आहे अलाए जे मासी आई अम्मड़े सारा के तो सा ईअं करणु कोन खपंदो बस मासी आउं त संदसि मठी कान आहियां बाक़ी संदसि नियत मुराद हाणे त सारा जी नियत जी तोखे ख़बर पइजी वई न मासी सारा अॻे त अहिड़ी कोन हुई आई हाणे ॿुधोसि आई अॻे तोखे सारा जा कॾहिं हथ कोन लॻा हुआ मूंसां अलाए कहिड़ो वेर हुयसि जेको दिल में सांडियो वेठी हुई ही तोखे सारा जी ख़बर कान्हे इहो मोलूअ जो खानो ख़राब कंहिं कयो चङो भलो सदा मलूक हो मासी मूं त हुनखे सदा ई अहिड़ो ई ॾिठो आहे नाड़ी अमर इहो हींअर चरन वांगुरु वात पटियो पियो अथसि अॻु अहिड़ो कॾहिं हो मासी अधु मगज़ी त अॻे ई हो अरे अम्मा वरी बि कुझु मारते बि त हो ऐं सारा त उहो बि कढी छॾियोसि सारा छा कयो अरे अम्मा मोलूअ ते तावीज़ कराए लिखिया पढ़िया हुनजे पेट में विझी असल मोलूअ खे छिटो करे विधो अथसि मासी इहे कम बि तो कराए ॾिना हूंदसि नाड़ी अमड़े अहिड़ा हूंदा पता कम कोन कराए ॾींदी आहियां बाक़ी ॿियो कंहिं कराए ॾिना हूंदा अमड़े ॻोठ में घणी फ़क़ीराणी पई थी धिका छलनि इहे ड्रोह जा कम उहे कराईंदियूं अथई आउं त फ़क़ीराणी खे गिरणु ॾियां ई कोन सुठो थी करी अमड़ सुठो थी करी